हेको कम त कर यार। हे मोक नंबर त मिलाए दे त मां फोन करा। ए यार गाल कीअं तोखे करायां, मूं वटि त बेलस ई कोन्हे। ए मुख ही खबर की न हुई त को तो मोके ना भी सुञो ही। निभागो मरी वेंदो, गुजारो करा हाणे। केर मरी वेंदो, कंहिंखे मारींदा? ॿुधाई त कुझु की नथो। ए हले त हाणे हिकिड़ो ॻोठ असांजे में अची वरी रोब थो जमाई। हे भाऊ हेको मिनट बीच आए था। ए मुखे नंबर त मिलाए दे यार, मुखे फोन करनी आ यार। मोबाइल तो मूं वटि आहे पर बैटरी चार्ज आयो कोन। ए धूड़ कीने निभागे जो तको भागु ही एड़ो आ जो कहता है जानी की न पियो थे। चंगो भाऊ चंगो, तू हल वञ। सारंग रमू छा थियो? खैर त आहे? तू एॾो घबरायल छो आई? छा थियो आहे? सारंग रमू तुंहिंजो त मूं ते ॾाढो वॾो थोरो आहे, जंहिंजे करे मां जीअरो आहियां। जे अधु कलाक पहिरियां कैद मां आज़ाद न कराई आहे त चनेसर त मूंखे माराए छॾिया। तू ॿुधा, हुकुम त कर, ॿुधाए मसलो छा आहे? सारंग मोह जी ॻाल्हि थोरो गौर सां ॿुधजांइ। रमू तूं तसली रख, तुंहिंजो इहो थोरो मूं ते तमामु घणो आहे। ॿुधाए त सही, आख़िर थियो छा आहे? सारंग अॼु जे करे मोह जो कमु कंदे त ऊ थोरो सम्झ त लही वियो, पर सम्झ त मुर्गो तुंहिंजो थोरो मोह जे मथां थींदो। सारंग रमू तूं हुकुम कर, तुंहिंजे लाइ त सिर बि हाज़िर आहे। ॿुधाए। ठीकु आहे रमू, मां तुंहिंजी ॻाल्हि सम्झी वियुसि। तूं फ़िलहालु वञ, मां हिन ॻाल्हि खे ॾिसी थो वठां। ठीकु आहे मां हलां पियो हाणे। डॉक्टर अच डॉक्टर अच। केड़ा हाल आहिनि चनेसर खान? वो तो ठीक हाल है ना, पर डॉक्टर ये तो सुना है मूमल के केड़ी बीमारी है जो ठीक ही कीमती थे? हिनखे दिल जी बीमारी आहे। दिल जी बीमारी सां गॾोगॾु हिनखे मालिया खोलिया जी बीमारी बि आहे। इलाज में फ़ाइदो कीमतो थिएसि? रोज़ सुई त हणांसि थो, पर हिनखे इहा बीमारी छॾण वारी कोन्हे। चङो तो जो इंतज़ार पई करे, वञ। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।